शांति। अजिता महावाक्यन 24 नवंबर 2023 डिवाइस कोर्स 22/12/95। सर्व प्राप्ति संपन्न जीवन की विशेषताएं अप्रसन्नता मुक्त प्रसन्नता युक्त। अज प्यार के सागर बाप दादा पांजी प्रेम स्वरूप आत्मा इनके दिसन पा हर एक के दिल में परमात्मा प्यार समाया हुआ। ये परमात्मा प्यार प्राप्त भी कई जन्म में मिलो। 83 जन्म देव आत्माएं व साधारण आत्माएं द्वारा असांखे प्यार मिलो। सोचो, याद करो, सॼे कल्प जो चक्कर लगायो, स्वदर्शन चक्रधारी आयो न त हिकु सेकंड में सॼे कल्प जो चक्कर लगायो। 83 जन्म में परमात्मा प्यार मिलियो असांखे न मिलियो। सिर्फ इन संगम से ही हिकु जन्म में परमात्मा प्यार प्राप्त थींदो आहे त अंतर खे ॼाणे वठो न। आत्माउनि जो प्यार ऐं परमात्मा प्यार केतिरो अंतर आहे न। साधारण आत्माउनि जो प्यार काथे वठी वेंदो, छा प्राप्त कराईंदो, अनुभव आहे न। ऐं परमात्मा प्यार काॾे वठी वेंदो आहे, पंहिंजी स्वीट होम स्वीट राजधानी में। आत्मा प्यार राज्य भाग्य गवाईंदो आहे ऐं परमात्मा प्यार राज्य भाग्य दिलाईंदो आहे। त हिन जन्म में ऐं हिन ई जन्म में ईअं न कि सिर्फ भविष्य जे आधार ते हलो था, न डायरेक्ट परमात्मा प्राप्ति त हाणे आहे न। वर्तमान जे अॻियां भविष्य बि कुझु न आहे। तव्हां माण्हू गीत ॻाईंदा आहिनि, स्वर्ग में छा हूंदो छा न हूंदो। हाणे जो गीत छा आहे, जो पाइणो हुयो उहो पाए वरितो, उहो पाइणो आहे न पाए वरितो। पांडवन पाए वरितो आहे। गोपिकाएं जो त गायन आहे, हिन समय गायन आहे कि अप्राप्त न कोई वस्तु। असां ब्राह्मणनि जे खजाने में, देवताउनि जे खजाने में न, ब्राह्मणनि जे खजाने में। त हाणे ब्राह्मण आयो न त अनुभव कंदा आहियो न, अप्राप्त न कोई वस्तु। ऐं हीअ प्राप्ति अविनाशी आहे, अल्पकाल जी न आहे। त जेके सर्व प्राप्तियूं आहिनि उन्हनि जे जीवन में छा विशेषता हूंदी। सभु प्राप्तियूं आहिनि त हिकु बि घटि न आहे। त हुननि जी चलन ऐं चेहरे में छा विशेषता ॾेखारे मिली। सदा प्रसन्नता। जंहिंजे जीवन में सभु प्राप्तियूं हूंदियूं न, उन्हनि जे चेहरे ऐं चलन सां छा विशेषता ॾेखारे में ॾींदी। सदा प्रसन्नता। कुझु बि थी वञे लेकिन सर्व प्राप्तिवान पंहिंजी प्रसन्नता छॾे न सघंदा आहिनि। अप्रसन्नता कॾहिं थींदी आहे त चेक करो कि अप्राप्ति जो अनुभव थींदो आहे या सर्व प्राप्तियुनि जो। जिते अप्रसन्नता थींदी आहे उते ज़रूर कुझु अप्राप्ति आहे। अॼु बाप दादा ॾाढा ई सेवा केंद्र उप सेवा केंद्र ॾिठा आहिनि। विदेश में न, देश में सेवा केंद्र ॾिठा। सेवा केंद्र में विशेष त सेवाधारी आहिनि। त अॼु चक्कर लॻाईंदे हुए सेवाधारी ऐं सेवा स्थान ॾिठो बाबा बनी। हर हिकु स्थान में, चाहे नंढो आहे चाहे वॾो, सभिनि में चक्कर लॻायो, चेक कयो कि सेवादारी तन सां, मन सां, धन सां सेवा जे संबंध संपर्क में केतिरो प्रसन्न आहे। ईश्वर जी विशेष त इहे ई आहे न। त छा ॾिठो विशेष आहे असांजी प्रसन्नता। सेवा कंदे बि अगरि असां स्वयं सां या जो असांजे संगठन वारा आत्मायूं आहिनि, अगरि वो प्रसन्न आहिनि त उहो सेवा कम जी न आहे। तन त सभिनि जो पुराणो ई आहे, चाहे जवान आहे चाहे वॾा आहिनि नंढा आहिनि। आहे ई वॾनि खां बि नंढा, ॿियो ही वॾनि खां काथे न काथे कमज़ोर आहिनि। चाहे बीमारी खड़ी आहे लेकिन बीमारी जी महसूसता आहे कि मां कमज़ोर आहियां, मां बीमार आहियां। ये बीमारी खे वधाए ॾींदो आहे। ईश्वर जी तन जो प्रभाव मन ते अची वेंदो आहे त डबल बीमार थी वेंदा आहिनि। तन ऐं मन ॿिन्ही सां डबल बीमार हुजण जे कारण बार बार सोल कॉन्शियस जे बजाए बीमारी कॉन्शियस थी वेंदा आहियूं। त छा ॾिठो कि तन सां त मेजॉरिटी बीमार चओ या हिसाब किताब टुटू करण चओ,
करो था, लेकिन 50% डबल बीमार ऐं 50% सिंगल बीमार आहिनि। बाक़ी हुजणो छा खपे, कॾहिं बि मन में बीमारी जो संकल्प न हुजणो खपे कि मां बीमार आहियां, लेकिन हूंदो छा आहे कि पास पक्को थी वेंदो आहे कि मां बीमार थियां। कॾहिं कॾहिं कंहिं समय बीमारी हूंदी न आहे, लेकिन मन में खुशी न आहे त बहानो करे छॾींदा आहिनि मुंहिंजी कमर में दर्द आहे। छोकी मेजोरिटी खे त या त टंग दर्द या कमर दर्द हूंदो आहे। कई बार दर्द हूंदो न आहे, पोइ बि चईंदा आहिनि मुंहिंजी त कमर में दर्द आहे। हाणे हुनजी चेकिंग कीअं थिए, डॉक्टर्स वटि छा अहिड़ो कोई थर्मामीटर आहे जो कमर दर्द आहे या न आहे चेक करे सघनि। एक्सरे करायूं या एक्सरो करायूं, एक्सरे करायो ये करायो, उहो त ॿियो ई ख़र्चो लॻी वेंदो। त छा ॾिठो, तन जे बारे में ॿुधायो। कई सेवादारी अहिड़ा ॾेखारे में ॾिना, सेवादारी त सभी आहिनि, ईअं न सम्झिजो सिर्फ़ टीचर्स जी ॻाल्हि आहे। सेवादारी त प्रवृत्ति वारा भी त सेवादारी आहिनि कि जो सेंटर्स ते रहंदा आहिनि उहे ई सेवादारी आहिनि। तव्हां माण्हू प्रवृत्ति में रहण वारा भी सेवादारी आहियो। कॾहिं पंहिंजे घर जो भी चक्कर लॻाईंदव, कॾहिं तव्हांजे घरनि जो भी बाबा चक्कर लॻाईंदा, ॾिसंदा कि कीअं सुम्हंदा आहिनि, कीअं उथंदा आहिनि, डबल बेड आहे या सिंगल बेड आहे। अच्छा, ये त अॼु जो चक्कर जी ॻाल्हि। अॼुकल्ह जे हिसाब सां दवाई खाइण कोई वॾी ॻाल्हि न आहे। छोकी कलयुग जी वर्तमान समय सभिनि खां शक्तिशाली फ्रूट ये दवाइयूं आहिनि। ॾिसो कहिड़े रंग बिरंगियूं आहिनि। कलयुग जे लास्ट जो इहो ई फ्रूट आहे त खाई वठो प्यार सां। दवाई खाइण ये बीमारी यादि न ॾियारींदी आहे। अगर दवाई खे मजबूरी सां खाईंदा आहियो त मजबूरी जी दवाई बीमारी यादि दिलाईंदी आहे। और शरीर खे हलाइण लाइ हिकु शक्ति भरिजी वेंदी आहे। हुन स्मृति सां खायो त दवाई बीमारी यादि न ॾियारींदी। इन खाइण सां जे अंदर शक्ति भरिजी वेंदी, खुशी दिलाईंदी त बसि 2-3 ॾींहंनि में दवाई सां ठीक थी वेंदो। अॼुकल्ह जे त ॾाढा नया फैशन आहिनि। कलयुग में सभिनि खां ज्यादा इन्वेंशन अॼुकल्ह दवाइयुनि ते आहे या अलॻि अलॻि थेरेपी कढंदियूं आहिनि। अॼु फलानी थेरेपी, अॼु फलानी, त ये कलयुग जी सीजन जो शक्तिशाली फल आहे। इन करे घबरायो न, लेकिन दवाई कॉन्शियस, बीमार कॉन्शियस थी करे न खाओ। दवाई कॉन्शियस, बीमारी कॉन्शियस थी करे न खाओ त तन जी बीमारी थियणी आहे, नई ॻाल्हि न। इन करे बीमारी सां कॾहिं घबराइणो न आहे। बीमारी आई या उनखे फ्रूट थोरो खिलाए छॾो ऐं विदाई ॾियो। अच्छा, ये थियो तन जी रिज़ल्ट। पोइ छा ॾिसंदो, पोइ छा ॾिठो बाबा, मन में छा ॾिठो। हिकु ॻाल्हि ख़ुशख़बरी जी आहे कि मेजोरिटी हर हिकु सेवा जे मन में बाप जो, हर हिकु सेवादारी जे मन में बाप सां प्यार आहे, सेवा में जो उमंग ॿई आहे। बाक़ी 25% पे मजबूरी सां हलनि था, उहो छॾो। लेकिन मेजोरिटी मन में यही ॿई ॻाल्हियूं आहिनि। ऐं इहो बि ॾिठो कि बाप सां प्यार हुजण जे कारण यादि में भी शक्तिशाली थी करे वेंदा आहिनि, हलंदा आहिनि। सेवा करण जो अटेंशन ॾाढो आहे। लेकिन खेल छा कंदा आहिनि कि चाहींदा आहिनि कि यादि जी सीट सुठी तरह सेट थी करे वियूं, लेकिन थोरो टाइम त सेट थींदा आहिनि, पोइ हिलण डुलण शुरू करे छॾंदा आहिनि। जीअं ॿार हूंदो आहे न, हुनखे ज्यादा टाइम सीट ते विहारंदव त हिलंदो ज़रूर। त मन भी अगरि कंट्रोल में, ऑर्डर में न आहे त थोरो टाइम त ॾाढो सुठी रीति वेंदा, हलंदा, सेवा भी कंदा, लेकिन कॾहिं सेट थींदा, कॾहिं अपसेट थींदा। कारण छा आहे, थियणो सेट चाहींदा आहिनि, लेकिन अपसेट छो थींदा आहिनि। कारण आहे एकाग्रता जी शक्ति, दृढ़ता जी शक्ति हुन में कमी आहे न। प्लान ॾाढो सुठो सोचदा आहिनि, ईअं वेंदसीं, अनुभव कंदसीं,
पोइ इहा सेवा कंदासीं, पोइ ईअं हलंदासीं, लेकिन कर्म करण में या वेण में दृढ़ता जी शक्ति घटि थी वेंदी आहे ऐं ॻाल्हियुनि में मन बुद्धि भटकी वेंदो आहे। चाहे कम में बिजी न आहिनि, लेकिन व्यर्थ संकल्प ई सभिनि खां वॾो कम आहे जो पंहिंजी तरफ़ खींचदो आहे न बाबा चवनि था। त स्थूल का कम न भी हुजे, लेकिन दृढ़ता जी शक्ति बटण जे कारण मन बुद्धि सीट ते सेट थियण जे बजाय हलचल में अची वेंदा। बाप दादा त सभिनि खे जो कम ॾिनो हुई उहो ॾिठई, बाप दादा वटि सभु चुटकियूं पहुचियूं, लेकिन कई ॿार ॾाढा चालाक आहिनि। चालाकी छा कनि, चुटकी लिखंदा आहिनि लेकिन नाम न लिखंदा आहिनि। इहे सम्झी करे कंदा आहिनि, बाबा खे ॼाणंदा आहिनि, इहे सम्झी करे कंदा आहिनि कि बाबा त ॼाणंदा आहिनि, न ॼाणंदा आहिनि, पोइ बि अगरि कमु ॾिनो आहे त कमु पूरो करो न। टीचर अगरि चई लिखी करे अचो, टीचर खे चओ कि तव्हां त ॼाणंदा आहियो मूंखे लिखणु ईंदो आहे, त टीचर मञंदो? त कई त नाम ई न लिखंदा आहिनि, लेकिन जो भी जंहिं भी ग्रुप में कमु ॾिनो, मेजोरिटी सभिनि जी ख़ुशी जी ॻाल्हि थी कि सभिनि लिखियो कि असां डायमंड जुबली ते ईअं करे करे ॾेखारींदासीं। मेजोरिटी जो इहो ई आहे न, बाबा चवनि था मेजोरिटी जो इहो ई आहे। तव्हां सभिनि जो बि आहे न जीवन मुक्त थी वेंदव न। अगरि सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त थी वियो त छा थी वेंदव, जीवन मुक्त थी वेंदव न। त सभिनि पंहिंजी हिम्मत उमंग उत्साह सुठो ॾेखारियो, चाहे फॉरेन वारा चाहे भारत वारनि। उमंग उत्साह सभिनि जो सुठो आहे। कोई ॾाढो थोरो लिखियो अथनि कि असांखे टाइम लॻंदो आहे, लॻण ॾियो उन्हनि खे, टाइम लॻंदो त बाबा चई लॻण ॾियो उन्हनि खे, तव्हां माण्हू त जीवन मुक्त थी वियो न। त रिज़ल्ट में ॾिठो कि सभिनि जो उमंग आहे कि डायमंड जुबली में कुझु करे करे ॾेखारियूं, लेकिन बाप दादा ॾिठा आहिनि कि जेतिरो तव्हांखे डायमंड ठाहिण जो उमंग उत्साह आहे, बाप दादा ॾिठा आहिनि कि जेतिरो तव्हांखे पंहिंजे पाण खे डायमंड ठाहिण जो उमंग उत्साह आहे, ओतिरो ई डायमंड जुबली वर्ष में सेवाउनि जा प्लान भी ॾाढी फास्ट ठाहिनि। फास्ट ठाहींदा हिन में बाप दादा ख़ुशि आहे, लेकिन ईअं न चइणो आहे कि ॾाढी सेवा जो बोझ हुयो न, इन करे थोरी स्थिति हेठि मथे थी वई। हीअ बाप दादा न चाहींदा आहिनि। सेवा जो स्वयं खे वो ॿियनि खे डिस्टर्ब करे उहा सेवा न आहे। बाबा चवनि था उहा स्वार्थ आहे ऐं निमित कोई न कोई स्वार्थ ई हूंदो आहे, इन करे हेठि मथे थींदो आहे न, चाहे पंहिंजो चाहे ॿियनि जो स्वार्थ जॾहिं पूरो न थींदो आहे तॾहिं सेवा में डिस्टर्बेंस ईंदी आहे। इन करे स्वार्थ सां न्यारो सर्व जे संबंध में प्यारो ठही करे सेवा करो। स्वार्थ सां न्यारो सर्व जे संबंध में प्यारो ठही करे सेवा करो। तॾहिं जो संकल्प कयो आहे, वह लक्ष्य रखियो आहे कि डायमंड जुबली में डायमंड ठही डायमंड जुबली मल्हाईंदासीं, उहा पूरो करे सघंदासीं। अधु न यादि करिणो आहे। कई हीअं जवाब ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि डायमंड जुबली त मनाइणी हुई त मनाई, हुन में बिजी थी विया, लेकिन बाप दादा ॿई शब्द यादि रखाईंदा आहिनि। अधु न, डायमंड ठही करे डायमंड जुबली मनाइणी, सिर्फ़ु मनाइणी न आहे, ठही करे पोइ मनाइणी आहे। त मतलब जो अर्थ न वठिणो आहे मनाए वठो, लेकिन ठही करे मनायो, ठही करे मनाइणी आहे डायमंड जुबली जो लक्ष्य। त अधु लक्ष्य न पूरो करिणो आहे, डबल आहे न, ठहिण ऐं मनाइण। पहिरियों डायमंड ठहिणो आहे पोइ मनाइणो आहे। सिर्फ़ु ठहिणो न आहे, सिर्फ़ु मनाइणो न आहे, ॿई करणा आहिनि, ठहिणो बि आहे ऐं मनाइणो बि आहे। ऐं तव्हां सभिनि खे मालूम आहे कि जॾहिं तव्हां डायमंड जुबली जा डायमंड ठहिण जी प्लान ठाहियो था
त तव्हां सभिनि खां पहिरियों माया बि पंहिंजो प्लान ठाहे थी, इन करे इहे न चइणो आहे छा करूं बाबा, हिम्मत घटि थी वई, माया तेज थी वई। माया खे पाण वटि रखो न। राज्य तव्हां कंदव, माया खे बाबा संभाले। राज्य त तव्हांखे करणो आहे न, माया जी जगत जी ठहिणो आहे न। त माया खे जीतण जे बिना जगत जी कीअं थींदा। इन करे चारों ओर अटेंशन प्लीज, सम्झो। अच्छा, चक्कर जो अधु त ॿुधायो, अधु पोइ ॿुधाईंदासीं। सेंटर कोई कोई त ॾाढा सुठा सुठा सुझी सुझाया आहिनि, ऐं कोई सिंपल त कोई रॉयल आहिनि, कोई विच जा आहिनि, ज्यादा आहिनि जो सम्झंदा आहिनि कि रॉयल लॻिया। कोई VIP अचे त हुनखे लॻे कि सेंटर सुठो आहे, लेकिन पंहिंजो ब्रह्मणनि जो आदि खां ते इहो नियम आहे कि न बिल्कुलु सादो न ॾाढो रॉयल, हमेशा विच जो हुजणो खपे। ब्रह्मा त साधारण, ॾाढा साधारण ॾिठा हो रहियो न, लेकिन हाणे साधना आहिनि, साधन ॾियण वारो बि आहे। पोइ बि कोई बि कार्य करो त विच जो करो, ईअं बि कोई न चए कि छा लॻायो आहे, पतो न आहे। ऐं कोई न कोई चए कि इहे त हाणे खां ई राजा ई ठाठ लॻा पिया आहिनि हिननि वटि। त अॼु जो पाठ छा थियो, मुक्त त सभी आहियो न, सभिनि सां मुक्त थियण जी प्रतिज्ञा थी वई। पक्की आहे या घर वेंदव त चईंदव कि मुश्किल आहे, पक्को रहणो आहे। माया खे डायमंड जुबली में मज़ो चखाए करे ॾेखारिणो आहे। मस्त सर्वशक्तिवान आहियो, घटि थोरी आहियो। अच्छा, डबल फॉलोअर्स बि ॾाढा आहिनि। स्थापना जे कार्य में डबल शोभा, डबल विदेशनि जी आहे न। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि केतिरी महिनत सां युक्ति सां हिते पहुचा आहिनि। अगरि लग्न कम हूंदी त पहुचण बि मुश्किल आहे। हिकु तरफ़ बाप दादा ॿुधंदा आहिनि कि मनी डाउन थी वियो, ॿी तरफ़ साल ॾिसंदा आहिनि त ॿियो बि विदेशी ज्यादा थी वेंदा आहिनि। त ये हिम्मत आहे न। रशिया जो ग्रुप बि आयो आहे, रशिया वारनि टिकट काथां लाई। इन्हनि जी कहानी ॾाढी सुठी ॿुधण वारी आहे। टिकट कीअं इकट्ठी कंदा आहिनि, हुननि जी कहानी ॾाढी सुठी हूंदी आहे। इहे त सभु थियणो ई आहे। जॾहिं आई कागज पेपर ई त आहे, चाहे चूलो डॉलर चओ चाहे पाउंड चओ, त पेपर ई आहे न। त पेपर केस ताईं हलंदा। सोने जो मूल्य आहे न, हीरे जो मूल्य आहे, पेपर जो छा आहे। मनी डाउन त थियणी आहे, ऐं तव्हांजी मनी सभिनि खां ज्यादा मूल्यवान आहे। सभिनि जीअं शुरू में अखबार में विधो हुयो न कि मनी इज द रिचेस्ट इन द वर्ल्ड। कमाई जो साधन कुझु न हुयो। ब्रह्मा बाप सां गॾु 1-2 समर्पण थिया ऐं अखबार में विझी छॾियो रिचेस्ट इन द वर्ल्ड। त हाणे बि जॾहिं चारों ओर ये स्थूल हलचल थींदी त तव्हांजो अखबारनि में न विझणो पवंदो। तव्हां वटि अखबार वारा खुदि ई विझंदा, टीवी में ॾेखारींदा कि ब्रह्म कुमारी रिचेस्ट इन द वर्ल्ड आहे। छोकी असांजो चेहरा चमकदा हूंदा, चमकदा रहंदा। ॿियो कुझु बि थी वञे, कुझु बि थी वञे, अर्थात असांजी आत्मा में शक्ति। बाक़ी सभु त भयभीत, दुखी, परेशान हूंदा, लेकिन असां जेका बाबा जो ॿार आहियूं न, उन्हनि जो उहा आत्मायूं शक्तिशाली हूंदी, उन्हनि जो चेहरो चमकदो हूंदो। ॾींहं में खाइण जी रोटी बि न मिले त बि तव्हांजो चेहरो चमकदो रहंदो, छोकी असांजी आत्मा में शक्ति हूंदी आहे न। भला तव्हांखे खाइण लाइ कुझु मिले बि न त बि असांजो चेहरो चमकदो रहंदो। त चारों ओर थींदो दुख ऐं पाप, ऐं असां ख़ुशी में नचंदा रहंदासीं। इनखे चइबो आहे मिरवा मौत, मलू जो शिकार। इन करे बाप दादा अॼु चवनि था कि ब्रह्मण जो सच्चा आहिनि, ब्रह्मण जीवन में श्रेष्ठ जीवन जे लक्ष्य वारा। हिननि जी विशेषता आहे प्रसन्नता। ब्रह्मण जो सच्चा आहिनि, ब्रह्मण जीवन में जो श्रेष्ठ जीवन, ब्रह्मण जीवन में जो
श्रेष्ठ जीवन जो लक्ष्य वारा आहिनि, उन्हनि जी निशानी छा हूंदी, उन्हनि जी विशेषता छा हूंदी? प्रसन्नता। तो चेक करणो आहे सदा प्रसन्न रहींदा आहिनि, ये निशानी आहे। अगर असां सदा प्रसन्न रहींदा आहियूं न त असां मतलब सच्चा ब्राह्मण आहियूं। असांखे ब्राह्मण जीवन में श्रेष्ठ जीवन जो लक्ष्य या जीवन में असांजो जो लक्ष्य आहे ये असां प्राप्त कयो आहे। चाहे कोई गाली भी ॾे त बि असांजे चेहरे ते दुख जी लहर न अचणी खपे। प्रसन्न गाली ॾियण वारो भी थकी वञे, थी सघंदो आहे ईअं न कि हुननि 1 घंटो ॻाल्हायो, मां सिर्फ़ 1 सेकेंड ॻाल्हायो, सेकेंड भी ॻाल्हाए सोचो शकल ते अप्रसन्नता आई त फेल थी वेंदो न। एतिरो सहन कयो आहे न, 1 घंटो सहन कयो, पोइ गुब्बारे सां गैस निकिरी वई त गैस वारो गुब्बारो न ठहिणो आहे। ॿियो खपे ई छा? बाप मिलियो, सभु कुझु मिलियो। गीत त इहो ई ॻाईंदा आहिनि न त अहिड़े टाइम ते अहिड़ी ॻाल्हियूं यादि करो त चहिरो कॾहिं भी न बदलंदो। ईअं न कि हुनजे अॻियां ॿियो ई जोर जोर सां हसण लॻो, उहो त ॿियो ई गरम थी वेंदो। प्रसन्नता अर्थात आत्मिक मुस्कुराहट, ॿाहिरां जी न बल्कि आत्मिक। त अॼु जो पाठ छा रहियो? सदा अप्रसन्नता मुक्त, प्रसन्नता युक्त थो। डबल समझो न। अच्छा चारों ओर जी बाप दादा जी प्रेम स्वरूप आत्माएं, सदा स्वयं की अप्रसन्नता सां मुक्त करण वारियूं तीव्र पुरुषार्थी आत्माएं, सदा याद और सेवा जी बैलेंस द्वारा सेवा जी सफलता पाइण वारियूं भाग्यवान आत्माएं, सदा बाप खे प्रत्यक्ष करण जे उमंग उत्साह में रहण वारियूं देश विदेश ॿिन्हिनि जे सर्व ॿारनि खे बाप खे पंहिंजी ख़ुशख़बरी लिखण वारी आत्माउनि खे पंहिंजी सेवा जो उमंग रखण वारी आत्माउनि खे अहिड़े बाप दादा जी सदा स्नेही समीप ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान अखंड स्मृति द्वारा विघ्नन की विदाई ॾियण वारा मास्टर सर्वशक्तिवान। संगम युग विघ्नन की विदाई ॾियण जो युग आहे। जेके अॼुकल्ह जे लाइ विदाई ॾेई चुकी हुनखे पोइ अचण न ॾियो। सदा यादि रखो कि असां विजयी रतन आहियूं, मास्टर सर्वशक्तिवान आहियूं। स्मृति अखंड रहे तो शक्तिशाली आत्मा जे साम्हूं माया जो विघ्न अची न सघंदो आहे। विघ्न आयो पोइ मिटायो त अखंड अटल न थींदुसि। इन करे सदा शब्द यादि रखो। सदा यादि में रहण सां सदा निर्विघ्न रहंदसि ऐं विजय जो नगाड़ो वॼंदो रहंदो। स्लोगन आहे ईश्वर सेवा में खुद खे ऑफर करणी बाप दादा जी ऑफरिंग वठो। ईश्वर सेवा में खुद खे ऑफर करणी बाप दादा जी ऑफरिंग वठणो आहे। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।